घोटकी मां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन ऑफ जर्नलिस्ट तलका यूनिट घोटकी जी गरजाणी तलका सदर माजिद अली संगड़ जी सदारत हेठ मुनक़िद थी। गरजाणी में पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट पारां 10 जनवरी ते सखर प्रेस क्लब में कोठायल कन्वेंशन ऐं 4 जनवरी ते पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सेक्रेटरी फनांस लाला असद पठान जे घोटकी आमद जे हवाले सां तफ़सीली गौर वीचार कयो वियो। गरजाणी में ज़िले सदर आमिर चन्ना, नायब सदर मुसरत अली महर, जफर अहमद सिद्दीकी, जावेद खोसो, यूनिस भुट्टो, फरीद मलिक, जफर भुट्टो, अब्दुल हलीम, लारा महर, नजीर लांगा, हफीज अबड़ो, यासीन अबड़ो, अमजद अली कलवड़, असद गुनियो, मोहम्मद यूसुफ मगी समेत ॿियनि सहाफ़िन शिरकत कई। उन मौके ते गरजाणी जी शिरकत कंदड़नि मरकज़ी अॻवान लाला असद पठान जी घोटकी आमद ते गुलनि सां भरपूर आजा करण ऐं 10 जनवरी ते सखर प्रेस क्लब में थींदड़ कन्वेंशन में वॾे अंग में शिरकत करण जो ऐलान कयो। अॻवाननि चयो त कन्वेंशन दौरान लाज़ एंड एथिक्स बाबति सहाफ़त सां लाॻापियल अहम ऐं काराइती ॼाण हासिल थींदी जेका सहाफ़ियुनि लाइ इंतहाई फ़ाइदेमंद साबित थींदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।